अस्सलाम वालेकुम आबादगार दोस्तों, अॼु हिकिड़े अहम मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। मां सम्झां थो त दुनिया में उन मौज़ू ते डेली जे बुनियाद ते रोज़मर्रा जे हवाले सां हज़ारनि जी तइदाद में टॉपिक, हज़ारनि जी तइदाद में वीडियोज़ अपलोड कयूं वेंदियूं आहिनि। असांजो ही सोशल मीडिया जा पेजिस, फेसबुक पेज एग्रीकल्चर एंड ह्यूमैनिटी ऐं यूट्यूब पेज एग्रीकल्चर एंड ह्यूमैनिटी ज़रात ऐं इंसानियत तव्हांजे लाइ हर दफ़े का न का नई वीडियो, का नई मालूमात खणी ईंदा आहियूं। अॼु पाण ॻाल्हाईंदासीं मौसमियात जी तब्दीली, क्लाइमेट चेंज जे बारे में। मां सम्झां थो त मौसमियात जी तब्दीली जो वॾे में वॾो सबबु जेको इन खे बिगाड़ण जो वॾे में वॾो सोर्स आहे, रीज़न आहे, उहो असां इंसान ज़ात पाण आहियूं। सभिनी खां पहिरियां पाण ॻाल्हि कंदासीं त मौसमियात जी तब्दीली आहे छा, ऐं उहो असां जानदारनि खे, मिसाल इंसान, ॿूटा ऐं असांजा जानवर, उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां नुक़सानु ॾेई रही आहे। क्लाइमेट चेंज छा आहे? असांजूं मौसमूं, असांजी आब हवा हिकिड़े वॾे अरसे ताईं तब्दील थी वञनि। जेकॾहिं असां कुझु साल पोइते वञूं, ॾिसूं, तारीख़ ॾिसूं त असांजी मौसम अॼुकल्ह जे हिसाब सां बिल्कुलु मुख़्तलिफ़ हुई। मौसमियात जी तब्दीली जे करे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पाणी जो बहिरान थींदो थो वञे। ग्लेशियर जेके आहिनि तमामु जल्दी गर्मीपद ज़्यादा हुअण जे करे पिघलजनि था। उन खां अलावा तमामु शदीद गर्मी हुअण जे करे इंसान हिकिड़े शहर खां, हिकिड़े इलाइक़े खां ॿिए शहरनि जी तरफ़ माइग्रेट कनि था। असां पंहिंजा जंगलात ख़तमु कंदा था वञूं। उन जे करे वाइल्ड लाइफ, जेके जंगलात में असांजा जानवर रहनि था, उहे उन्हनि जा नस्ल ख़तमु थींदा था वञनि। गर्मी जो ज़्यादा हुअणु ऐं असांजे जानदारनि, मिसाल इंसान ऐं जानवरनि जे लाइ खाधे जी तमामु घणी खोटी थींदी थी वञे। बेमुदाइतूं बारिशूं, तमामु ख़तरनाक क़िस्म जा तूफ़ान, बारिशनि जे करे असांजा फसल ॿुॾी था वञनि। इंसान ज़ात खे तमामु घणो नुक़सानु थिए थो। इन जो मिसाल 2022 वारी ॿोॾि जेका पूरे पाकिस्तान में आई, इहो हिकिड़ो बिल्कुलु रीसेंट हिकिड़ो मिसाल आहे। गर्मीपद ज़्यादा हुअण जे करे या थधि न हुअण जे करे, जेकॾहिं थधि आहे त उहा तमामु शदीद थधि जे करे असांजा फसल पैदावार घटि था ॾियनि। गर्मीपद ज़्यादा हुअण जे करे अगरि जेकॾहिं पाण 2024 जे सारियनि ऐं वणनि जे फसल खे ॾिसंदासीं त उन्हनि में पॉलिनेशन जो अमल कोन थियो, लॻ जो अमल कोन थियो। इन जे करे असांखे पर एकड़ ते तमामु घटि पैदावार मिली। अॼु खां 20-25 साल पहिरियां असां किताबनि में पढ़ियो आहे त असांजे माहौल में कार्बन डाइऑक्साइड जो मिक़दारु 0.03% आहे, जेको हाणे वधी करे 0.04% थी वियो आहे। असां जंगलात ख़तमु था कयूं, कोयलो, गैस ऐं ऑयल जो तमामु घणो इस्तेमालु था कयूं। इन जे करे असांजे माहौल में कार्बन डाइऑक्साइड वधंदी थी वञे। ॿूटा घटि हुअण जे करे असांजे माहौल में कार्बन डाइऑक्साइड जो तमामु घणो इफ़ेक्ट थिए थो। ज़रात हिकिड़ो अहिड़ो वाहिद शोबो आहे जेको इन डिज़ास्टर, इन्हनि तूफ़ाननि, इन्हनि बारिशनि, इन्हनि मौसमियात जी तब्दीली खां बचण जे लाइ हिकिड़ो वाहिद हल आहे। असां सभिनी खे गॾिजी करे हुकूमत वॾी लेवल ते पॉलिसीज़ ठाहे, जीअं पेरिस एग्रीमेंट आहे, इंटरनेशनल हिकिड़ो एग्रीमेंट आहे, उन खे फॉलो करे गवर्नमेंट अहिड़ियूं पॉलिसीज़ ठाहे जंहिंजे तहत आबादगारनि खे सब्सिडी ॾिनी वञे, माण्हुनि खे वधि में वधि वण लॻाइण जो हिकिड़ो तरीक़ेकार प्रोजेक्ट ॾिना वञनि। अहिड़ा प्रोग्राम, अहिड़ी मुहिम हलाई वञे जंहिंसां माण्हुनि खे एजुकेशन मिले, तइलीम मिले, इल्मु मिले, माण्हुनि खे ॼाण मिले त मौसमियात जी तब्दीली छा आहे। मौसमियात जी तब्दीली जे बारे में वॾा वॾा प्रोग्राम, सेमिनार कया वञनि, जंहिंमें हर क़िस्म जे मकतब फ़िक्र जा माण्हू उते पंहिंजो हिसो वधाइनि, चाहे उहो पढ़ियल आहे या अणपढ़ियल आहे, उहो पंहिंजो किरदारु अदा कनि। दुनिया में जिते बि इहे डिज़ास्टर ईंदा आहिनि, पर उन्हनि वटि टेक्नोलॉजी आहे। ॿोॾूं अचनि थियूं त 15 खां 20 ॾींहंनि जे अंदरि पाणी ख़तमु थी वेंदो आहे, पर पाकिस्तान में असां वटि अहिड़ी टेक्नोलॉजीज़ न आहिनि। असांखे पाणी बचाइणो पवंदो, पाणी जो क़दुरु करिणो पवंदो, वधि में वधि जंगलात लॻाइणा पवंदा,
एग्रीकल्चर सेक्टर में जेके दाणा जेके अनाज असां खाऊं था उन्हनि खे असां नयूं एडवांस टेक्नोलॉजीज़ खां पंहिंजी ज़राई ज़मीन खे आबाद कंदासीं ऐं अहिड़ियूं जिन्सूं खणी ईंदासीं जेके थधि खे बर्दाश्त कनि ऐं ज़्यादा खां ज़्यादा गर्मी खे बर्दाश्त करे सघनि। असां कोशिशि करे पंहिंजे माहौल खे साफ़ु रखंदासीं, ऑर्गेनिक तरीक़ेकार ॾींदासीं, जीअं कंपोस्ट थी वियो ऐं वथाण जो भाण थी वियो। असां फसलुनि खे उहो ॾींदासीं, इन मां असांखे वधि में वधि फ़ाइदो थींदो। कार्बन डाइऑक्साइड जो इस्तेमालु घटि कंदासीं। असां ऑयल, गैस ऐं कोयले खे तमामु घटि इस्तेमालु करे विंड ऐं सोलर पैनल वारे सिस्टम ॾे तरीक़ेकार ॾींदासीं त जीअं असां इन डिज़ास्टर खां बची सघूं। असांजो ही मैसेज दुनिया जी कुंड कुड़च में जेतिरा बि असांजा सिंधी भाइर आहिनि ॿुधनि था, इहो फॉरवर्ड कनि ऐं तव्हांजा जेके सुवाल हुजनि उहे असां खां पुछा कयो, कमेंट में ॿुधायो। तव्हांखे जेकॾहिं इन बारे में का ॼाण आहे त असां सां ज़रूरु राब्तो कयो। कोशिशि करणु असांजो कमु आहे, साथ ॾियणु तव्हांजो कमु आहे। तव्हां वीडियो खे फॉरवर्ड कंदा त वधि में वधि माण्हू इन शइ खे ॿुधी सघंदा। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।